जुडिशल कमीशन सिंध हाई कोर्ट में आईनी बेंचुनि लाइ नव जज मुक़रर करे छॾिया। जस्टिस के आगा आईनी बेंच ऐं आईनी कमेटी जो सरबराह हूंदो। ज़रियनि जो चवणु आहे त आईनी कमेटी जस्टिस के आगा, जस्टिस उमर सियाल ऐं जस्टिस मोहम्मद सलीम जे सिर ते ॿधल हूंदी। आईनी बेंच जे लाइ जस्टिस ज़ुल्फ़कार सांगी ऐं जस्टिस अरबाब अली जा नाला शामिल आहिनि। अपडेट कयूं पिया कि जस्टिस यूसुफ अली, जस्टिस खादिम सुंगरो, जस्टिस सना मिनहास जा नाला भी आईनी बेंचुनि लाइ शामिल। आईनी बेंचुनि जी जोड़जक लाइ जुडिशल कमीशन में अक्सरियती राय साफ़ फ़ैसिलो थियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। जुडिशल कमीशन सिंध हाई कोर्ट में आईनी बेंचुनि लाइ नव जज मुक़रर करे छॾिया। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। आईनी बेंचुनि जे लाइ नव जज मुक़रर कया विया आहिनि। जस्टिस के आगा आईनी बेंचुनि ऐं आईनी कमेटी जो सरबराह हूंदो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। कराचीअ मां आईनी कमेटी जस्टिस के आगा, जस्टिस उमर सियाल ऐं जस्टिस मोहम्मद सलीम जे सिर ते ॿधल